उहे बि मां जा माल वठनि हे असांजो ॼाटो आहे। अच्छा ग़रीब आहे, मिसकीन आहे, हिकु त छोरो ॿार आहे, इन सां हर भेरे ज़्यादती थी वञे। को बि मसइलो थिए थो त पोइ हिन ग़रीब जे मथां उटल घणी हूंदी आहे। असां हेठि मथे करे संदसि बिरादरी खे वरी बि चवंदा आहियूं भाउ मूं या न ग़रीब जो हिकिड़े ॻिची में न पवनि। ठीकु आहे, असां सुबुह जो बि वॾेरा कोट जा चङा जेके हुया असां मोकिलियासीं शबीर अहमद जंहिं बा लाती आहे उन ॾे विया आहिनि। उन्हनि खे इहो मौक़िफ़ ॾिनो अथनि ठीकु आहे साईं असां तव्हांखे सोचे करे शाम ते वर्दी ॾींदासीं। वॾेरा कोट जा चङा मोतबर जेके माण्हू आहिनि उहे घर मोटिया आहिनि, पोयां अची करे बाहि ॾिनी अथनि। शबीर ॾिनी आहे, शबीर जा पुट वधीक जेके आहिनि उहे पाणे पधरा थींदा जेके आहिनि लड़ाइण लाइ भॼ बि कई अथनि। हाणे असां कुकड़ियूं रड़ियूं ॿुधी करे न असां आया आहियूं ॾिठोसीं त तव्हां बि ॾिसो था पिया, दुनिया बि ॾिसे थी। सिर्फ़ु असां इहो चऊं था असांखे हिकिड़े ग़रीब जी सपोर्ट ज़रूरु कयो। असां आला अमलदार खे इहो चवंदासीं हिन ग़रीब सां नाहक थियो आहे। हर भेरे इन सां ज़ुल्म थिए थो, इन जा घर या हिन जी माना का भी चीज शबीर वाला ये घर के बाद छो देन था? कोई मामलो आ, कोई जमीन जो तकरार आ, छा मामलो आ? मामलो इहो आहे जो हिकु ग़रीब आहे, ॾाढनि ॾे त चढ़नि कोन था, ग़रीब ॾे त लहनि ई कोन था। राति कंहिं सां विड़िया आहिनि, उन्हनि खे वञी करे राति टूरी करे परचायो अथनि। शबीर वारा परचाया आहिनि असां इन चीज़ खे जेको आहे न बसि दरगुज़र कयूं था। बाक़ी सिकंदर सां असां ठाह न कंदासीं। बसि सिकंदर सां छो न ठाह कंदासीं, इन ॻाल्हियूं बिरादरी वई आहे। बिरादरी वई आहे त सिकंदर सां छा तव्हांजो मामिलो आहे? उन्हनि चयो आहे कुझु बि थिए असां सिकंदर सां न ठहंदासीं। ठही करे वरी हिते वॾेरनि घुट कई आहे, भाउ तव्हां वेही करे ॻाल्हियूं ॻाल्हायो। पोइ इन्हनि इहो चयोसीं ठीकु आहे त तव्हांखे शाम ते वर्दी ॾींदासीं। शाम जे बजाए वॾेरा जीअं निकिता आहिनि, पोयों अची करे 4-5 ॼणा गॾिजी करे अची बाहि ॾिनी अथनि। अच्छा हा, तव्हां ॿुधायो छा मामिलो आहे? मदा मंसूर छा मामलो आहे? मामलो सही जो आहे, बसि ग़रीब आहे, मतिलबु हुनजो कोई वहिंवार अहिड़ो ख़ासि कोन्हे जो को मतिलबु इहे मतिलबु ख़ा मखा बि मतिलबु टियों चकर आहे मतिलबु हुन सां विढ़नि था लड़नि था, मतिलबु ख़ा मखा बि बिरादरी जो कोई वॾो नंढो ज़रूरु हूंदो। बिरादरी जो बि वॾो नंढो वियो आहे, मतिलबु बाबा चोड़ो घणी पाण में अटैक कई अथनि। चवंदा आहिनि बाबा हाणे हिन सां न ठाह थींदो, असां हीअं मतिलबु हितां ट्रपड़ खणे हिननि जो घर हीअ आहे हेॾो न हुनखे भित कढनि था ॾियनि, न को का शइ, न को हुनखे उथण वेहण था ॾियनि सही नमूने तरीक़े सां। चवंदा आहिनि त भई लॾे हितां ट्रपड़ खणी मारा निकिरी वञे। हिननि जी माना ख़ासि इरादो इहो ई आहे। हाणे जो ग़रीब बाबा हाणे असांखे त हाणे ख़बर लॻी बाबा तव्हां को ठही बाबा असां हाणे ॻोठाणा आहियो, माना मिसकिन जे लाइ तव्हां आया आहियो। शाबाश, असां उन मिसकिन जे लाइ आया आहियूं। इन हिसाब सां मतिलबु हुनजो कोई वहिंवार न आहे, माना हर टाइम हिन खे चढ़ाई कंदा। एतिरो ग़रीब आहे जो हिन वटि 10 रुपया बि न आहिनि। जो मिसाल ॻाल्हि कहीं पुलिस जी बुआ जेको हाणे रस्म रिवाज आहे पुलिस वारा ॿियो त न जेबो तेल न विझंदा, पर गाॾी जो तेल वठंदा आहिनि न, इन वटि उहा बि फुर्सत न। वधीक तव्हां ॾिसो था हिन जा कहिड़ा बंगला आहिनि या कहिड़ी का शइ। ग़रीब मिसकीन आहे, न बनी न पीउ न माउ, हिकिड़ो मिसकीन आहे। मिसकीन जे पोइ एॾो ॾाढ थो हले पियो।